कंडियारो मां ख़बर ॾींदा हलो त कंडियारो भरिसां ॻोठ न्यू सालेपुर में सालियानी यारहीं शरीफ़ जो जलसो थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे कुंड कुर्छ खां मशहूर आलम सगोरन पीर सैयद सरदार अली शाह जीलानी, मुफ्ती हक नबी सिकंदरी, हाफिज अली अकबर कासमी मुफ्ती, दोस्त मोहम्मद सिकंदरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त औलिया अल्लाह वारनि जी सोबत सां ई इंसान खे कामयाबी मिली सघे थी, जंहिं लाइ इंसान खे सुठे अखलाक ऐं ॿियनि जे हक़नि जो ख्याल करणु ज़रूरी आहे, जंहिं सां ई कामयाबी माणे सघिजे थी। अॼु जो इंसान हवस ऐं ख्वाहिशुनि जो पुॼारी बणिजी ॿियनि जा हक़ फॿाइण जे चकर में अची पंहिंजी आख़िरत संवारण बदिरां हक़ तलफ़ी करे थो, जंहिं सबबु हिन खां अल्लाह जो खौफ़ ख़तम थी वियो आहे। हिननि जो चवणु हो त इंसानियत जी ख़िदमत ई असल इबादत आहे। होॾां सालियानी यारहीं शरीफ़ जलसे में सिंध जे मशहूर नात ख़वाननि हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात ख़वानी कई। आख़िर में दुआ ख़ैर बाद नगर पिण तक़सीम कयो वियो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।